मीरपुर बठोरो में आवां खे ख़बर ॾींदा हलूं। लाल बख्श खाड़क जी रिपोर्ट मुताबिक़ मीरपुर बठोरो में अॼु जीअं सिंध तहरीक ज़िला सिजावल जे तरफ़ां शहीद शफ़ी मोहम्मद किरनानीअ जी 67वीं सालगिरह मल्हाई वई। शहीद शफ़ी मोहम्मद किरनानी साईं GM सैद जो फ़िक्रे पोइ लॻो इमाम बख्श ख़ासकेली जीअं सिंध तहरीक जे तरफ़ां शहीद शफ़ी मोहम्मद किरनानीअ जी 67वीं सालगिरह मल्हाई वई ऐं जीअं सिंध तहरीक जे अॻुवाणनि इमाम बख्श ख़ासकेली सैद ज़ुबैर शाह हमीद लोहार मिठो ख़ान लुंड बशीर शाह ऐं ॿियनि चयो त शहीद शफ़ी मोहम्मद किरनानी साईं GM सैद जो फ़िक्री पोइ लॻो ऐं शहीद शफ़ी मोहम्मद किरनानी शहादत माणी पर झुकियो कॾहिं बि न। शहीद हिकु सचो ऐं खरो इंसान हो। शहीद जी जिदोजहद खे तारीख़ में हमेशह यादि रखियो वेंदो ऐं असीं अॼु सालगिरह जे ॾियारे ते शहीद शफ़ी मोहम्मद किरनानीअ खे भेटा पेश कयूं था। वधीक अॻुवाणनि जो चवणु आहे त जेकी क़ौमूं पंहिंजे शहीदनि खे यादि रखंदियूं उहे ई क़ौमियूं हमेशह ज़िंदा रहंदियूं आहिनि। अॼु असां शहीद खे क़ौमी सलाम पेश कयूं था। शहीद जी जदोजहद के सलाम था पेश करूं। शहीद जेका ज़िंदगी में जदोजहद कई सिंधी क़ौम जे लाइ क़ौमी तहरीक जे लाइ हू आख़िरी घड़ी ताईं फ़िक्र सां GM साईं सां सवाल ॾेई रहियो। शहीद खे बि यादि कंदे असां संदसि 67वीं सालगिरह मल्हाए ऐं संदसि दुश्मन कातिलनि जे नाला पुॼूं था। शहीद शफ़ी मोहम्मद किरनानी ज़िंदाबाद।